जे असां सिर्फ़ येशू सां प्यार कंदासीं। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त धर्म असांखे येशू खे प्रेम करणु न सेखारियो आहे, पवणो आहे असांखे हुन सां। हू असांखे कमु ॾींदो आहे ऐं करण लाइ चवंदो आहे। हुनखे हिन संदेश सां गॾु असांखे इहो चयो आहे येशू जे अचण ताईं तव्हांखे प्रचार करणो आहे। जॾहिं कोई हिते अची थो ऐं चए थो महिरबानी करे तव्हां हुननि खे ॿुधो न ऐं हुननि खे कुझु चओ न ऐं तव्हां हुननि खे चओ कि लूथरन इहो चयो आहे कि तव्हांखे हमेशह हिन विभाग में इहो रहणो आहे। ऐं असां वीचारा दीवाना पेंटेकोस्टल्स जे पुठियां वञी करे घुमंदा आहियूं ऐं हूंदा आहियूं। हुते अज़बे माण्हुनि लाइ अज़बे विभाग न हूंदो आहे। हे परमेश्वर, हे परमेश्वर, मां नथी सोचां त अॼु मां हिते छा कयां या पूरो करे सघंदसि कि न। आराम कयो। मूं वटि अचो सभु महिनत करण वारा ऐं भारी बोझ सां दॿियल। येशू चयो कि तव्हां आराम कयो। मां तुंहिंजे जीवन खे आराम, कष्ट ऐं मुक्ति ॾींदसि। तोखे नई शक्ति ॾींदसि। तूं मुंहिंजी दुआ पाण खणी छॾ ऐं मूंखे सिख ॾे, छाकाणि त मां नरम दिलि आहियां ऐं महत्वपूर्ण आहियां ऐं सॼण आहियां। मां कर्षक कठोर न आहियां। हा, मां परमेश्वर सां गॾु जाम कुझु सहन कयो आहे, पर हुन मूंखे सेखारियो आहे। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि चई छॾियां कि उहा जाम महत्वपूर्ण हूंदी आहे। तव्हां हुनखे पूरी दिलि सां प्रेम कंदव त हर ॾींहुं पवित्र आत्मा वांगुरु मदद करण लाइ ईंदी। उहो तव्हां सां गॾु आहे। फ़क़ति उहो हेतिरो न ॾिसंदो आहे कि तव्हां छा था कयो। तव्हांखे उहो ॾिसणो आहे। बीहारे छॾियो, उहो सभु करणु बंदि करे छॾियो। पंहिंजे जीवन जो आनंद वठो। तव्हांखे सभु शुरू करणो आहे आनंद वठणु। ख़ाली तव्हां बंदि करे छॾियो पंहिंजी इहे ॻाल्हियूं। मुंहिंजे हिसाब सां कुझु ॻाल्हियूं आहिनि जिन सां असां ॾकी वेंदा आहियूं, परमेश्वर खे खिलणु लॻंदा आहिनि। तव्हां मां केतिरा ॼणा हूंदा आहिनि त केतिरा दफ़ा शायदि तव्हां कंहिंसां शादी कयल आहियो ऐं हुनजी कुझु ॻाल्हियूं जिन सां तव्हांखे चिड़ लॻंदी हुई, पर हाणे न। ऐं पोइ शायदि पोइ 30-40 सालनि खां पोइ तव्हांखे खिल ईंदी आहे। छा कोई हेतिरे वक़्त खां शादीशुदा त सम्झी सघे थो? छा कयो ॿुधायो? हे जाम अजीब आहे, लॻंदो आहे जीअं देव जे अॻियां काफ़ी वॾी जॻह हूंदी आहे। हीअ हिकु अधूरोपन आहे। हुन मूंखे चयो हो मूंखे इहो ठीकु करणु खपे। मां चयो न, मूंखे हीअं न करिणो आहे। हुन चई छो? मां चयोमांसि तुंहिंजे करे। पर मुंहिंजे लाइ उहो सम्झणु हिकु सुठो सबक़ु हुयो। केतिरा दफ़ा मुंहिंजा वीचार परमेश्वर एतिरो ध्यानु न ॾिनो आहे असांजे आत्मिक रूप ते अधूरेपन खे। इहो चवण सां मुंहिंजो मतिलबु हूंदो आहे त असांखे अनोखित जीवन जीअणु खपे, पाप न करणु खपे। मां चवंदी आहियां कि मुंहिंजो मतिलबु बिल्कुलु इहो ई आहे कि तव्हां सम्झो। ठीकु आहे, उन्हनि में कुझु शयूं आहिनि जेकी ॻाल्हि आहे जेकी मां तव्हांखे चवां थी त तव्हांखे टेंशन न खणणु खपे। मञियो तव्हांखे कॾहिं कॾहिं क्रोध ईंदो आहे। पंहिंजी ग़लतियुनि खां सिखो ऐं पोइ पंहिंजे पाण कमु कयो। इहो अभ्यास कयो। परमेश्वर खां तव्हां बदिलण जी कोशिशि कयो ऐं हुननि खे चयोसि कि तव्हां हुनखे फ़ैसिलो कयो आहे कि पंहिंजे पाण खे बदिलींदा। मां केतिरा साल ॾोहारी बणिजी गुज़ारिया। हिकु तरफ़ सेवक जा 60 साल मूंखे मिली विया ऐं बाइबल जे अभ्यास खां पोइ मां इहो सभु सिखियो आहे। परमेश्वर मूंखे बाइबल कॉलेज में वञण जो मौक़ो न मिलियो आहे, पर पवित्र आत्मा जे स्कूल में वई हुयसि। उहो हिकु तमामु तेज़ी रूपी हुयो ऐं जाम सुठो। हिकु ॾींहुं मूंखां काई ग़लती थी वई हुई, ॾोहारी महसूसु करे पई ऐं मां पंहिंजे पाण खे शापित पई कयां। ॾोह जो हिकु बुरो हुयो ऐं हुन जॻह ते मां पाण कूड़ पई ॻाल्हायां ऐं पोइ चवां पई कि अरे इहो छा थी वियो। ऐं मां घुमां पई वॉर्ड मां ऐं हुते वञी करे
गाॾी पार्किंग जी जॻह ते हिकदमि पुठियां बीहारी हुई जिते ॿियूं गाॾियूं न हुयूं। हुन जो कारण इहो न हुयो त मां गाॾियुनि खे टकर हणण वारी हुयसि। उहा 20 साल पुराणी हुई। पर मां तमामु ख़राबु महसूसु कयो ऐं मां चयो मां अकेली आहियां, हलंदी आहियां। ईअं न, बसि हे प्रभु मां तमामु ख़राबु आहियां, मां सचपच तमामु ख़राबु आहियां। मुंहिंजो काई बि ओड़ी गड़बड़ न थियो आहे, पर त बि प्रभु मूंखे माफ़ु कयो, मां जाम ख़राबु आहियां। मुंहिंजो इस्तेमालु कंदो, कॾहिं न छॾींदो। मां तव्हां मां कुझु खे पंहिंजो बुरो हाल छॾे करे प्रभु जी महिर खणणु खपे। पवित्र आत्मा मुंहिंजे दिलि में ॻाल्हि करणु शुरू करे छॾी हुई, जोइस तूं हुन खां पाप खां मुक्ति थियण वारी आहे। कहिड़ी योजना ठाही अथई? तूं हुन जे बारे में छा करण वारी आहे? ऐं मां बाइबल जो अभ्यास कयो ऐं मां चयोमांसि कि मां ईअं करण वारी आहियां। मां बलिदान न कंदसि, पर मां स्वीकार कंदसि। जी प्रभु। मां पंहिंजा धार्मिक फ़रिस्ते लॻाए छॾिया ऐं चयो, पर अॻियां ॿुधो। पोइ मुंहिंजे दिलि में आयो, तूं इहो कॾहिं करण जी सोचे रही आहीं? ऐं पोइ मुंहिंजी अखि खुली वई, छो त मां सोचियो शायदि 3 ॾींहंनि में। तॾहिं मूंखे सम्झ में आयो त मां कुझु ग़लति कयो आहे ऐं परमेश्वर जी माफ़ी मूंखे मिली हुई आहे। पहिरीं खां बि पहिरीं मूंखे 3 ॾींहंनि लाइ दुखी रहणो पियो आहे ऐं मां पंहिंजे पापनि जी पतीअ खे जंहिंजे करे दॿाए छॾियो आहे। ऐं प्रभु चए थो तोखे माफ़ी मिली चुकी आहे, तूं पंहिंजे पाण खे ॾोह न ॾे, छाकाणि त हुन जे करे चहिरे ते मुंहिंजे कुझु ग़लति हुयो इहो नज़र पियो अचे। हुन हटाए छॾियो ऐं मां फ़क़्तु हुन जी महिर स्वीकारे छॾी ऐं हुन मूंखे चयो कि परमेश्वर सां प्यारु कर। मुंहिंजे दिलि में आयो, जैस तोखे एतिराज़ु न आहे त तोखे अॻियां वधणु खपे। तूं स्वीकार करे अॻियां वध, छो त मूंखे ख़बर आहे कि तूं कुझु कमनि में अॻियां ज़रूरु ईंदीअ। ॿुधायो हाणे मूंखे कि केरु मूंसां गॾु आहे। मां तव्हांखे अनैतिक जीवन जीअण जो लाइसेंस नथी ॾियां। मुंहिंजो इहो मतिलबु आहे कि बिल्कुलु नथी ॾियां। मुंहिंजी ॻाल्हि जो मतिलबु तव्हांखे सम्झो। मां तव्हांखे इहो चवण जी कोशिशि करे रही आहियां, शायदि तव्हांजो तमामु सुंदर सहारो जोगी दिलि हुजे ऐं पर तव्हांखे ग़लति तरीक़े जीवन न गुज़ारणु खपे। अचो इफिसियो 2:8-9-10 में ॾिसूं था, जेको विश्वास द्वारा कृपा परमेश्वर जी आहे असां सां गॾु ऐं उहो भागीदार मिलंदो आहे। ऐं उहो चए थो, पर परमेश्वर जी ॾींहं आहे तुंहिंजे जीवन में। ध्यानु ॾिजो इन में छा लिखियलु आहे। ऐं तव्हांखे प्यारु कंदो आहे ऐं उहो चए थो उहो तव्हां सां गॾु आहे। उन जो हाणे न के कमनि जे करे, अचो ॾिसूं था, न के तरह जो कानून पूरो करण जे करे, न के कर्मनि जे करे, न काई तरह जो कानून पूरो करण जे करे, ईअं न थिए कोई घमंड जे करे। इहो कोई नतीजो न आहे कि तव्हां मां माण्हू मुमकिन न आहे। इन करे काई आहिनि कि जेके बि पंहिंजो घमंड न हुजणु घुरिजे ऐं उन जी शाबाशी वठणु खपे। जेसिताईं तव्हां आयत 8 ऐं 9 न सम्झी वेंदा, तव्हां 10 जे तरफ़ न वधी सघंदा। घणेई माण्हू आहिनि जेके जल्दी अॻियां वधण जी कोशिशि कंदा आहिनि, पर ईअं सही न आहे। हिकु दफ़ो तव्हां मसीह खे स्वीकार करणो आहे मुफ़्त सुकरीअ वांगुरु। उन प्रेम खे तव्हांखे मुफ़्त सुकरीअ तरीक़े सां सिखणो आहे ऐं ख़बर आहे तव्हांखे कुझु अॻियां करणो आहे परमेश्वर सां गॾु। परमेश्वर जो प्यारु तव्हांखे सुधारण वारो आहे। परमेश्वर जो प्यारु करण वारो आहे। उहो ई उन जी सुञाणप आहे। परमेश्वर प्रेम आहे तव्हांजे लाइ। उन जे वस में वसी वञो। हू असांखे इन करे प्रेम नथा कनि छो त असां हुन जे लाइक़ु न आहियूं। हू बसि प्रेम ई आहिनि। जॾहिं असांखे उदाहरण अजीब लॻंदी आहे त असां चवंदा आहियूं कि प्रभु ईअं थो करे, असांजे द्वारा ईअं थो करे, असां गिरजे था वञूं पर त बि प्रभु असां सां प्यारु नथो करे, ईअं थो करे, हूअं थो करे। हमेशह असां इहे ई ॻाल्हियूं कंदा रहंदा आहियूं, बाइबल में पढ़ंदा आहियूं त बि। पर अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे कि आधारित रूप में असांखे इहो करणो पवंदो आहे। असांखे प्रभु सां प्यारु करणु खपे।
कहिड़ो बि हाल हुजे, सुठो हुजे या बुरो हुजे, असांखे हुन सां हमेशह प्यारु करणु खपे। मां ईअं नथी चवां की तव्हांजी ज़रूरत आहे तव्हांखे इहो सभु करिणो आहे। प्रभु मदद कयो, मदद कयो, मदद कयो। हाणे आया ॾह, छो त असां हुन जी ख़ालियत में आहियूं, असां हुन जी कारीगरी आहियूं, असां हुन सां गॾु आहियूं, हुन जे चमत्कार सां गॾु आहियूं, असां मसीह यीशू सां गॾु आहियूं। इन करे कोई बि असां सां गॾु पुठियां न वञी सघंदो आहे, छोकर त प्रभु असांखे चए थो की तव्हांखे अॻियां वधणो आहे। तव्हां मसीह में आहियो ऐं यीशू सां गॾु आहियो। यीशू चए थो की तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हांजो भलो थींदो हमेशह। हाणे मूंखे ख़बर आहे इहो तमामु घणो आहे, पर मां तव्हांखे इहो सम्झाइण जी कोशिशि करे रही आहियां। असां मसीह खे मुफ़्त सुक्रिय वांगुरु स्वीकार कंदा आहियूं, पंहिंजे कम जे लाइ स्वीकार कंदा आहियूं, हमेशह कोशिशि द्वारा कंदा आहियूं। प्रभु असांखे चाहे थो की उहो असां सां गॾु हुजे, पर इहो ज़रूरी आहे त असां हुनखे सही राह ते ॾिसूं। असांखे उहो करणु खपे, उहो प्राप्त करणु खपे जेको असांखे विश्वास 8 में लिखियलु आहे। 8:9 में जेको बि लिखियलु आहे उहो असांखे प्रभु सां मिलियो। परमेश्वर चाहे थो की असांखे उहो मिले ऐं असां उहो प्राप्त कयूं ऐं उहो असांखे ॾिसी सघे की उहो छा ॾिनो आहे। ऐं मां नेम सां पाण खे यादि ॾियारींदी आहियां की यादि आहियां की मां हुन जे लाइ छा आहियां ऐं मुंहिंजे पुठियां पृष्ठभूमीअ ते छा आहे। मुंहिंजो हुन जे लाइ प्रेम ॾींहं पे ॾींहुं वधंदो वेंदो आहे ऐं मां मजबूर थींदी आहियां। मूंखे ॻाल्हियुनि में न पवणो आहे, मूंखे हुन सां प्यारु करिणो आहे। मां सच थी चवां, जॾहिं सुबुह जो परमेश्वर उथी करे मां कुझु वक़्तु गुज़ारींदी आहियां, मां सोचींदी आहियां त तव्हां मूंसां गॾु प्रेम कंदो ऐं मूंसां गॾु केतिरो वक़्तु गुज़ारींदो। इहो केतिरो सुठी ॻाल्हि आहे ऐं योग्य आहे। पर पहिरीं मां पंहिंजे नियम जे कानून सां ऐं योजना सां हर साल हिकु बाइबल जी पूरी करे छॾियां ऐं बाइबल पढ़ियां। ऐं नथी चवां त हिन में कोई बुरी ॻाल्हि आहे। नेम सां बाइबल पढ़णु मुंहिंजी योजना आहे, पर मुंहिंजो मक़सदु सही न हूंदो आहे। ख़बर अथव मज़ेदार इहा आहे त जॾहिं असां मक़सदु सही न हूंदो आहे त परमेश्वर वटि इहो ई करण लाइ मदद न कंदा आहियूं, छाकाणि त मुंहिंजो मक़सदु सही न हुयो। पर मां पूरे साल बाइबल इन करे पढ़णु शुरू कयां पई ऐं मां चाहियां पई की हर साल मां बाइबल पढ़ां। सच ॼाणींदी हुयमि की हिन में छा आहे ऐं छा न आहे, ऐं गिरजे वञी करे ऐं मां इहो सभु बड़बड़ कंदी हुयमि। बाइबल पढ़ण जी प्रोग्राम हुयो ऐं सभिनीनि वटि वञी करे केतिरा साल असां इहो कंदा हुयासीं। बाइबल पढ़ंदी आहियां ऐं मां चाहींदी आहियां की मां हिकु हथु न खणी सघां। आख़िर मार्गदर्शन ॾिसो, मां गिरजे वञी करे मूंखे हुयसि, इन करे साल भर साल मूंखे बाइबल पढ़णी पई। मां उहो कैलेंडर पंहिंजे फ्रिज ते लॻायो हो, जेसि ताईं उन ते सही निशान न ॾिठा मूंखे फ़र्क़ु न थींदो हुयो। मां हुतां गुज़रंदी हुयसि ऐं मूंखे फ़ख़्रु ईअं लॻंदो हुयो ऐं फ़ख़्र सां फुलिजी वेंदी हुयमि। असांखे हर रोज़ु इहो अभ्यास करणो पवंदो आहे, पुठियां न रहिजी वञा। मां छा पढ़ंदी हुयसि? उमेद आहे त हिन घर में केरु आहे अॼु? उन्हनि ॾींहुं हिकु विच में अचण वारी जेकी ॻाल्हि हुई उहा असांजे गिरजे में अची करे पहुती ऐं हुन मूंखे चयईं की सुबुह उथी करे 5 दफ़ा प्रार्थना कर। मां सच चवां थी, महिला जे रोम रोम में परमेश्वर शामिलु हूंदो आहे। उहो जॾहिं बि पंहिंजे खिलंदी आहे त परमेश्वर शक्ति महसूसु कंदो आहे। मां सोचियो आहे की मां ईअं कंदसि, इन करे हाणे मां सचमुच मुश्किल हुयसि। मूंखे साल भर पंहिंजी बाइबल पढ़णी हुई, कैलेंडर में निशान लॻाए रखियो हुयो। हाणे मुंहिंजे लाइ कैलेंडर ख़ाली आहे। जॾहिं मां ॾिसंदी आहियां केतिरा दफ़ा 6 अध्याय पूरा कया आहिनि ऐं ॿियनि दफ़ा अभ्यास कंदी आहियां ऐं उथी करे प्रार्थना कंदी हुयमि। सच में मां उहो ई पई चवां, जाम थकिजी पई हुयसि। मां जाम थकिजी पई आहियां। परमेश्वर मुंहिंजी मदद कयो, मूंखे कुझु सम्झ में नथो अचे। आर्तवार गिरजे वञी करे मां हमेशह कोशिशि कंदी हुयसि इहो सभु छा थो थिए, पर बिल्कुलु शांती न मिलंदी हुई। मूंखे ख़बर न आहे की इहो छा थो थिए, इहा कहिड़ी समस्या आहे। हाणे मां प्रार्थना थी कयां। ॿुधायो हाणे मां हाणे प्रार्थना कयां थी ॾींहं में 4 कलाक खां वधीक, पर मां उहा वाच खणी कमरो बंदि करे नथी वियां। मां उहो बि नथी चवां त उन तरफ़ जे अनुशासन सां असांखे शुरू करणु ग़लति आहे। हर सुबुह जो उथी करे असांखे प्रार्थना करणु खपे।
तव्हां सच में इहो करे सघंदा आहियो ऐं तव्हांखे इहो करण बि घुर्जे। तव्हां सां परमेश्वर प्राप्त करे सघंदा आहियो, छाकाणि त इहो हिकु तरीक़ो आहे तव्हांखे ॿुधाइण जो कि तव्हां उथी करे पंहिंजो मक़सदु ठाहियो ऐं प्रभु जी प्रार्थना कयो ऐं उहो चाहे थो कयो। तव्हांखे ख़बर आहे, मां गिरजे वेंदो आहियां, दान ॾींदो आहियां, सेवा कंदो आहियां, माण्हुनि सां गॾु सुठो व्यवहार कंदो आहियां, बाइबल पढ़ंदो आहियां, प्रार्थना कंदो आहियां। मूंसां गॾु ईअं कीअं थी वियो? इहो ई हिकु ग़लति संकेत आहे जेको तव्हां कंदा आहियो। ओह, मुंहिंजे जीवन में उहो अची रहियो आहे हिते भॼी करे। ऐं तव्हांखे पकड़े छॾींदो उहो हिते अची करे। इन खे पंहिंजो परिवर्तन ठाहियो, हिकु मक़सदु ठाहियो, उन में बदिलाव आणियो ऐं तव्हांखे इहो करण जी काई ज़रूरत न आहे। ऐं तव्हां वञी करे सोचे करे वेही न रहो, तव्हां हुनखे प्राप्त करणो आहे। तव्हां शुरूअ में मसीह आहियो, इन करे संबंध जोड़े छॾियो। तव्हांखे ईअं सोचणो आहे, उन वटि उहो सभु आहे जेको तव्हांखे खपे ऐं उनखे न चओ खण 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 खण। मूंखे नथो लॻे तव्हांखे ईअं करणु खपे। पंहिंजो वक़्तु कढो ऐं प्रभुअ सां प्यारु करणु शुरू कयो। ऐं तव्हांखे इन करण जो अभ्यास करणु खपे ऐं ईअं लॻणु खपे कि प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हां हुन सां प्यारु था कयो। उहो मसीह में तव्हां जे लाइ इहो सभु करे रहियो आहे ऐं शैतान खे तव्हां ईअं था सम्झो कि उहो माहिर न आहे। उहो जाम माहिर आहे। उन जी भावना खे स्वीकार कयो, पर उनखे पाण खे ईअं लॻणु खपे कि तव्हां ईअं नथा कयो। पंहिंजे बारे में नकारात्मक वीचार न रखो, शैतान खे अचणु न ॾियो, हताश न थियो, उदासी न ठाहियो ऐं प्यारु कयो। ऐं उहो चए थो तव्हां हुन सां प्यारु कयो, उहो तव्हां सां प्यारु कंदो आहे, उहो तव्हां सां गॾु शांती ॾींदो आहे, उहो तव्हांखे सभु कुझु ॾींदो आहे। तव्हां हिकु नंढे ॿार वांगुरु राज्य में नथा अचो। उन्हनि मुंहिंजा पैसा वठण खां इनकार कयो। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखो, जे कोई ॿारु मुश्किल में पवंदो, हू ॿाहिरि रांदि करे रहियो आहे ऐं मुश्किल में आहे, मां उन्हनि खे सॾु ॾींदी आहियां उन्हनि सां गॾु उन्हनि जो ॾोहु ॿार ॿुधाइण लाइ। ऐं उहो चए थो कि हल ठीकु आहे। मां चए थी कि ठीकु आहे, हल हिन में काई ॻाल्हि न आहे, तोखे ईअं न करणु खपे, पर अॻिते खां तोखे इहो ध्यानु ॾियणो आहे। ॿुधायो, छा तव्हांजे कंहिं ॿार खे हिकु दफ़ो ईअं थियो आहे? मुंहिंजो मतिलबु आहे हू ॿार वॼंदा आहिनि, मम्मी मूंखे प्रेम कंदी आहे ऐं तव्हां हुन सां मायूस कंदा आहियो। तव्हांजा ॿार चवंदा आहिनि मां तव्हांजी दया भलाई स्वीकार नथो करे सघां, मूंखे हाणे वञी करे पंहिंजो कमरो साफ़ु करणु घुर्जे, मां इहो कंदसि, मां सॼो ॾींहुं इहा सफ़ाई कंदसि। पर इहो ॿुधो, जेको बाइबल में लिखियलु आहे त स्वीकार, जिन्हनि हुननि खे स्वीकार कयो आहे ऐं परमेश्वर पुटु मञियो आहे, उहो पंहिंजी शक्ति ॾींदा। पवित्र आत्मा खे स्वीकार कयो ऐं स्वीकार कयो पंहिंजे आनंद खे पूरी तरह। परमेश्वर जे वचन खे ॾिनता सां स्वीकार कयो ऐं हुन जो स्वागत कयो, स्वीकार कयो उन परमेश्वर जी शक्तिअ खे। पंहिंजी नाकामयाबी लाइ स्वीकार कयो हुनखे, पंहिंजे विश्वास खे पालन स्वीकार कयो, परमेश्वर द्वारा ठाहियल सृष्टि खे तव्हांखे स्वीकार कयो, धन्यवाद कयो, स्वीकार कयो पंहिंजी पवित्र आत्मा खे ऐं उन शक्तिअ खे जेके तव्हां सां गॾु आहे, ऐं फ़ैसिलो कयो तव्हां शैतान खे भॼाईंदा। अॼु तव्हां फ़ैसिलो छो नथा करे छॾियो? तव्हां शैतान खे स्वीकार करणु बंदि करे छॾींदा, परमेश्वर खे स्वीकार कंदा शुरू कंदा। कुझु सचपच सारा विस्मयकारी वचन आहिनि हिते रोमियो जे किताब में। मां कुझु वक़्तु खणंदमि तव्हांखे इहो वचन ॿुधाइण में। रोमियो पाठ 23-24 में मुंहिंजे वीचार सां मूंखे इन 4 हिस्सनि में शिक्षा मिली आहे। मां जेके ॿुधायां, मां सोचण जी कोशिशि करे रही आहियां।
त हुन सां कीअं निपटा उन लाइ कीअं तव्हांखे सभु ॿुधायां ऐं सम्झायांसि। पोइ समाप्तीअ चई करे हिकु दफ़ो वरी सभु शुरू कंदा आहिनि। रोमियो 3:23-24 में इन करे सभिनि पापनि कयो आहे ऐं परमेश्वर जी महिमा सां रायत थींदा आहिनि। असांखे मञण में परेशानी न थींदी आहे, हा इहो मां कयो आहे ऐं मां हिकु पापी आहियां। सभिनीनि खे उचित नैतिक इहो लॻंदो आहे कि मां कूड़ धर्म जी ठारायो आहे ऐं असां सभिनीनि खे इहो कठिन लॻंदो ऐं कठिन में इहो लॻंदासीं कि असां हिन खे मञींदा न आहियूं ऐं ठाराईंदा आहियूं, छाकाणि त उदारता सां ऐं कहिड़ी बि कठिनाई सां इहो शब्द, इहो आरोग्य आयत 24-23 सां वरी प्राप्त कयल आहे। सभिनीनि पाप कया आहिनि ऐं महीननि खां रायत आहे ऐं जी महिमा खां रायत आहिनि। हिकु माण्हू आदम जे द्वारा सभिनीनि मिलियुनि पापनि जे ऐं सजा भावना खे असांखे ईर्ष्य मनुष्य ॾेखारियो आहे यीशु मसीह द्वारा ऐं स्वीकार कयो आहे। असां हुनखे जेकी बि सृष्टि ठाही आहे उन ठाही आहे, भरपूर ठाही आहे। भरपूर पाप हूंदा आहिनि, भरपूर कृपा हूंदी आहे। परमेश्वर जेको बि ॾींदो आहे उन वक़्तु उहो बहितर हूंदो आहे, जेको दुश्मन न ॾींदो आहे उहा उदारता हूंदी आहे। उदारता सां स्वीकार कर, उदारता सां ॾे। तव्हां किथे वञी जाॻींदा आहियो, कुझु वक़्तु पोइ ॿाहिरि ईंदा आहियो ऐं माण्हुनि सां मिलंदा आहियो, निपटंदा आहियो। परमेश्वर सां थोरो वक़्तु गुज़ारणु खपे। हाणे तव्हां सुबुह जो जल्दी जाॻण वारा हुया ऐं तव्हां चयो कि जाॻण वारा हुयासीं, सिर्फ़ु मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे, प्रभु मुंहिंजी मदद कर, मदद कर, मुंहिंजी माफ़ कर, मूंखे माफ़ कर, मुंहिंजे पापनि खे माफ़ कर। मां तुंहिंजो प्रेम स्वीकार कयो, मां तुंहिंजी माफ़ी स्वीकार कई, मां तुंहिंजी दया स्वीकार कई, मां पवित्र आत्मा सां वरी भरपूर थियण वारी स्वीकार कई आहे। तुंहिंजी कृपा लाइ धन्यवाद जेको तूं मुंहिंजे द्वारा कयो आहे। महिरबानी, तुंहिंजी जाम महिरबानी। सुबुह जा पहिरां 15 मिंट न गुज़ारियो शैतान सां, उन्हनि सभी कमनि जे बारे में ॿुधण जेके गुज़रियल आहिनि ऐं ग़लति आहिनि, ऐं इहे ॿुधी करे तव्हां अॼु बि इहो ई कंदा कि इन करे सुठो थींदो। तव्हां चादर पाए करे कृपा सुम्ही पओ ऐं उथण जी कोशिशि न कंदव त तव्हां कीअं उथी सघंदव। जाम दुनिया वारा ईअं ई कंदा आहिनि। हाणे जे सुभाणे शैतान उथी करे इहो शुरू कंदो, तव्हां जोर सां चवंदव इहो मूंखे न खपे, मां स्वीकार न कंदमि, मां इहो स्वीकार न कंदमि। पर पिता, मां तव्हां खां स्वीकार कयो आहे, मूंखे माफ़ी मिली वई आहे, मां परमेश्वर जी संतान आहियां, मूंखे अभिषेक प्राप्त थियो आहे, प्रभु मूंसां गॾु आहे। इहो जेको ॾींहुं आहे इहो तव्हांजो ॾींहुं आहे ऐं मां आनंद वठंदसि ऐं ख़ुशियूं मनाईंदसि परमेश्वर लाइ। हालेलुया। परमेश्वर हिकु दानी आहे ऐं उहो तव्हांखे ॾियणु चाहे थो, पर तव्हांखे स्वीकार करण लाइ तयारु रहणु घुरिजे। असांखे परमेश्वर स्वीकार करणु सेखारियो आहे। असांखे स्वीकार करणु सिखणु घुरिजे जेको परमेश्वर असांखे जीवन में करणु चाहे थो, जेको प्रभु खे करिणो आहे जीवन में। ऐं असां पंहिंजी मसीह में उहो जेको करणु चाहे थो असांजी ज़िंदगीअ में, ऐं उहो पंहिंजी महिमा रचाइणु चाहे थो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।